सॼी मिल्कियत मुंहिंजी दिला रखाई है तो तोखे शर्म कोन आयो? अरे सोचा था वठो अरे वञो छोरा ॾिजनि वञो ॿई छोरा गुम कयो कांदे हो वे ते मावना गोलास चीफ होता है तो बस सीमा है ने बातें ही बटेनी तू सफा गुम लगो पियो छा गाला है केड़ो तो सा मसलो जो है मुझे पर मान वडेरे दा हल तू मान के ॾिसां थो चङी तरह इहो असांजो माण्हू आहे ने के छॾे ॾे न त घट न थींदा वॾी लॻे त कीअं थो वठे तूं जाम कंदासीं कफ़ा कबा मैं भूख के जानी तू चले किथे वञी पहुचंदे ॾिसी थोरो मुंहिंजे हथ में विझराए
इज़राइल सां हिकु ई कुआरी मां गज़ारे ठोकींदुसि। माण्हू भॼी वियो न तव्हां हेतिरा ॼणा उपभोक्ता हिकिड़ो माण्हू भॼी वियो। ऐसा माण्हू त खणी असां घणा हुआसीं पर हू मोलाई विच में अची वियो। मोलाई केरु आहे? त मोलाई मथे ॻोठ जो आहे, पाण खे वॾो मुतबर थो सम्झे। मौक़ो मिलियो न असां हिनखे कोन छॾींदासीं। ख़ुदा तुंहिंजा लख लख थोरा आहिनि जो तूं असांजे भाउ खे छॾाया आहीं। असां त परेशान हुआसीं त ख़बर न आहे किथे वियो। दादा ही त मुंहिंजो फर्ज़ हुयो जेको मूं पूरो कयो। बाक़ी रही ॻाल्हि मां ज़ुल्म कंहिं ते बर्दाश्त नथो करे सघां। जंहिं ते मां ज़ुल्म थो ॾिसां मुंहिंजो रत थो टहिके। कहिड़ो फ़ाइदो? इहो त वक़्तु ॿुधाईंदो केरु खटे थो केरु हाराए थो। बाबा सिकंदर, बाबा हाकुम, बाबा जहिड़े में छा रखियो आहे? जेको कुझु थींदो न वोटनि खां पोइ सॼी ख़बर पइजी वेंदी आहे। बाक़ी फशरी करण में कहिड़ो फ़ाइदो? रेसा इहो अथव इहो मथे तो शैतानगिरियूं कंदो। अरे शैतान तू आई मां आहियां। शैतानगिरी तू थो करी, शुरूआत बि तो कई। तोखे ख़बर न आहे त मां कमदार सावण आहियां। खपराईंदो आहियां धन ई धन। काशमत ही त पहिरियों चक्कर थियो इलेक्शन जो। हिनखे त इलेक्शन जी ख़बर ई कान्हे। कमदार विढ़िया आहिनि पाण में ऐं अधो वधि त मूंखे ॾेई कंदो। तूं सोचींदो ईअं मां करे सघां थो? सिकंदर ख़ान वरी मौते गरम थी वियो। वो सम्झाए न पंहिंजे कमदारनि कारावन खे अहिड़ियूं हरकतूं छो था कनि। न कनि इहे हरकतूं। ऐसा सिकंदर हिते मुआदो जवाननि सां पियो थिए। हाकुम अरे जंहिंजी उमिरि जी ख़बर हुजे उन जा ॾंद पटे कोन ॾिसबा। वाह मुर्सु माण्हू आहे। अरे तू लोग पाण खे ॾिसी मुर्सु माण्हू थो सम्झी छा? हेॾा सिकंदर ख़ान अथई। हा सिकंदर ख़ान। अब हाणे तव्हां वञो तयारियूं कयो। ठीकु आहे न? जहिड़े फशरीअ में कुझु कोन वणंदो उथो बसि वञो। सब खेर आहे कर ख़बर कम जी कमदार कम तो तुझे सामू आए ही समूरो जेको बाए सब तुझे सामू आए। अरे हे कम कयो थव ए सजी बनी गंद में भरी पई आ न बना ठाया थव। इहो वरी कहिड़े क़िस्म जो कम आ? ऐं हा ॿी ख़बर कर तुंहिंजो भाउ किथे आ? कमदार वो स्कूल वियो आहे। अरे तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे चरिया। रेस स्कूल ते पाबंदी हणी छॾी आहे त पोइ छाजो स्कूल ॿार स्कूल छो विया आहिनि? कमदार दिल्ली खुद आवाज तो दिया गाल रे संग चलो। अरे का मारा पवई जुम्मा ॻोठ वारो स्कूल रेस बंदि करे वरी हाणे शहर वारे में ॿार पढ़ायो। मूं वरी तव्हांजो बाबो कंदो मां हाणे वञी रेस खे थो ॿुधायां। तव्हांजी उहो ख़बर चार रहंदो मुंहिंजो नालो त कमदार सावण आहे। सावण विकिणाए छॾींदो धन ई धन। यार ॾिसी थो ॼट त अञा दुनिया मां फुटनि ई कोन था। असां था चऊं त तइलीम वधे त ॿार सुधरनि त हे त असांजे ॿारनि खे नसुल खे सुधरण ई नथा ॾियनि। जी जी बाबा साहब इहा त मुक़दर जी ॻाल्हि आहे जो हाकुम ख़ान असां पर हाकुम ख़ान सिधो असां न खटियो आहे। हुन धांधली बि कई ऐं खटी बि वियो। पर मां बि सिकंदर ख़ान आहियां। हिते मुंहिंजो सिको हलंदो आहे। कूड़ो हुजे सचो हुजे मां रुॻो इस्लामाबाद मां मोटी अचां। इहा बाज़ी ज़रूर बदिलबी आहे। ऐं हा मुंशी इन करे त मां तोखे चवां थो जेसी ताईं मां इस्लामाबाद मां मोटी अचां त हाकुम ख़ान जे माण्हुनि ते ऐं हाकुम ख़ान ते नज़र ज़रूर रखजां। बाबा साईं सभु को नाम सभु संभालींदुसि तव्हां बेफ़िक्र रहो।